हाने जेका जन्नत जी ज़मीन आहे जंहिंखे अल्लाह तबारक व तआला जन्नत जो जेको बाग आहे हर हिकड़े बाग जे हेठां अल्लाह तबारक व तआला वाटर जारी फरमायनि। हे पानी वारा तव्हां असांजा वाटर न, हाँ अल्लाह ताला कलाम मुक़द्दस में फरमाए थो के त माखी जा वाटर हूंदा, के ताज़े खीर जा हूंदा, ऐं माखी जा जेके वाटर हूंदा उन्हनि में बि छा आहे पाण फरमायूं जीअं ताज़े क़िस्म जी माखी हूंदी आहे झग उन जे मथां पई वसंदी आहे अहिड़े क़िस्म जी झग वरी जेको जन्नती उनखे इस्तेमाल कंदो उन जे मथां वरी जेको आहे पंहिंजो मोहर लगी वेंदी उहा फ़क़त उन माण्हू जे लाइ जेको उन जाइ ते आहे जेको उन महल जे अंदरि आहे। खीर भी ताज़ो, पानी भी ताज़ो, महल भी ताज़ा, सिर्फ इन जे हुकुम करण जी देर आहे, हर शइ हिन जे आल हूंदो। तॾहिं त ख़ुदा फरमाए थो मुंहिंजा बाना ए इब्ने आदम तूं मां अल्लाह जो थी वञ, मां अल्लाह तुंहिंजो थी वेंदुमि। दुनिया भी तुंहिंजी आहे, आख़िरत भी तुंहिंजी आहे, दुनिया भी तुंहिंजी मोहताज आहे, मां रब आख़िरत के भी तुंहिंजो मोहताज बणाए करे जन्नत जूं समूर नेमतूं तुंहिंजे हवाले कंदुमि। तुंहिंजे चवण जी देर आहे उहा शइ फट तुंहिंजे आॾो अची करे पहुचे। जन्नत जे अंदर जेका जन्नत जी ज़मीन आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत जी जेका हूर आहे उन हूर जे मुतालिक फरमाइनि था जेकॾहिं उहा जन्नत जी हूर हीअं सिर्फ़ु पंहिंजो हीअं मोह कढी करे हीअं दुनिया जे अंदरि वाजाए हे जेको सिज तव्हां असांखे रोशनी ॾिए थो न इहो उन जे रोशनी जे आॾो बेनूर थी वञे ऐं सिर्फ़ु उन जे मोह कढण जे करे पूरी दुनिया मुश्क खां वधीक खुशबूदार बणिजी वञे ऐं उन जे थुक जे अंदरि जेका ख़ुदा मिठास रखी आहे जेका हूर जन्नत जे अंदरि इंसान के मिलंदी उहा थुक कढी करे कोड़े ज़हर समुंड जे अंदरि विझो। अल्लाह साईं उन थुक जे करे सॼे उन समुंड खे जेको आहे ज़हरीले समुंड खे माखी खां वधीक रब साईं मिठो फरमाए छॾींदो। एडी पाकीज़ा ऐं ज़बरदस्त जेके महलात ठाहे विया हिकिड़ी जेका सिर आहे उहा सोन जी हिकिड़ी सिर चांदी जी आहे। हिते त असां सोन जी रती जे लाइ तरसंदा आहियूं न त भई हीअ रती मिली वञे तोलो त वॾी ॻाल्हि आहे, 2 तोला त वॾी ॻाल्हि आहे, 5 तोला त वॾी ॻाल्हि आहे। मुंहिंजा भाउ जन्नत जे अंदरि जेका तोखे ठाहियो वियो आहे या जेके तुंहिंजे लाइ शयूं ठाही वियूं आहिनि उनजो तसवुरु न तो कयो आहे पर जेके शयूं तोॾे ईंदियूं दस्तरखान जे अंदरि हदीस पाक जे अंदरि अचे थो रिकाबियूं जेके ईंदियूं जंहिंमें पाणी भरियल हूंदो या मेवात हूंदा उहे सोन ऐं चांदी जे थावनि सां हूंदा। उन्हनि जा जेके दस्तरखान हूंदा आला क़िस्म जे मोतियुनि सां जोड़ियल उन्हनि जा दस्तरखान हूंदा। हर हमेशह जेका शइ चवंदा सफ़ाई ऐं सुथराई सां उन्हनि जे आॾो पेश कई वेंदी। मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत अहिड़ी शइ आहे जो जन्नत खां ईअं परते बीह करे 500 साल परते जन्नत जी जेकॾहिं ख़ुशबू तोखे हासिल थी वञे तुंहिंजो दिमाग़ तुंहिंजी दिलि उन मां तरो ताज़ा थी वञे। इहे सभु जेके नेमतूं अल्लाह ताला बणायूं आहिनि उन जे लाइ बणायूं जेको अल्लाह ताला जी छा कंदो बाबा फर्मा बरदारी कंदो अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो। जेकॾहिं अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ ज़िंदगी न गुज़ारे इहा शइ अल्लाह से उनखे नसीब कंहिं बि क़िस्म जी न कंदो। हिकु रिवायत अंदरि अचे थो जन्नत जो जेको हिकिड़ो वण आहे उन जी जेके पाड़ूं हूंदियूं उहे सोन ऐं चांदी जूं हूंदियूं ऐं उन्हनि जूं जेके टारियूं हूंदियूं ऐं उन जे अंदरि जेके मेवा हूंदा उहो जेको मेवो हूंदो मखण खां वधीक नरम माखी खां वधीक मिठो ऐं हिकिड़े वण जी मसावत अरबी तेज़ घोड़ो भॼंदड़ 500 साल भॼंदो वते हिकिड़े घोड़े जी शाम बि 500 साल जे अंदरि वञी करे खुटाईंदो। एॾो वॾो हिकिड़ो वण आहे जेको जन्नती खे जन्नत जे अंदरि अता फरमायो वेंदो ऐं अल्लाह से उनखे दुनिया में केॾो आसान बणायो आहे। तूं हिकिड़ो दफ़ो इख़लास सां ॻाल्हि सम्झ में आई आहे न इहे सभु नेमतूं लाज़वाल नेमतूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह साईं मुंहिंजी उम्मत खे अता फरमाईंदो। हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहिरियों त फ़ैसिलो थींदो बाबा तव्हां जन्नती जन्नत में वञो अदा हे जहन्नमी जहन्नम जे अंदरि वञो पोइ मुंहिंजी उम्मत जा काफ़ी माण्हू बि जहन्नम जी बाहि जे अंदरि सड़ंदा उन्हनि जे लाइ बि मामिलो थींदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वरी मां अल्लाह तबारक व तआला जी ज़ात गिरामी वटि वञी करे पहुचंदुमि ए मुंहिंजा रब ए मुंहिंजा अल्लाह ए मुंहिंजा करीम रब मां मुहम्मद जी उम्मत जे लाइ मुंहिंजी सिफारिश वॾो ड्रिघो सजदो कंदुमि अल्लाह मुंहिंजी उम्मत ते रहम फरमा। फरमायूं हुज़ूर जे इन सजदे जे करे उहे माण्हू जिन जे मथां जहन्नम वाजिब आहे जहन्नम जी बाहि जे अंदरि सड़ण था पिया उन्हनि जे लाइ हुकुमनामो थी वियो जहन्नम में दाख़िल थी विया। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो ए मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वन जेके वणनी पंहिंजी उम्मत जा जहन्नम जी बाहि मां कढी आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम वेंदा रिवायत जे अंदरि अचे थो कणक जो दाणो आहे न कणक जो दाणो कणक जे दाणे जे ज़रे बराबरि बि जेकॾहिं कंहिंजे दिलि में ईमान हूंदो न हुज़ूर उन जी सिफारिश कंदो।
कणक जे दाणे जे बराबर जंहिं जे दिल जे अंदर छा हूंदो बाबा ईमान हूंदो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी भी छा कंदा बाबा सफ़ारिश कंदा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़ारिश कंदा मोटींदा अल्लाह ताला उन सभिनी खे जहन्नम जी बाहि मां कढंदो वरी ईंदा ए अल्लाह वरी मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मत जे मथां पाण फरमायो हाणे अधु कणक जे दाणे जेतिरो जंहिं जे दिल जे अंदर ईमान आहे ए मोहम्मद करीम तू उन जी सफ़ारिश कई आहे मां उन जे मथां भी जहन्नम जी बाहि हराम कई आहे वरी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदा ए मुंहिंजा रब मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मत जे मथां रहम फरमा पाण फरमायो हाणे इन कणक जे चौथे हिस्से जेतिरो किन रिवायतुनि जे अंदर आयो आहे तिर जेतिरो या तिर जे टे या चौथे हिस्से जेतिरो ए हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं जे दिल जे अंदर ईमान आहे मोहम्मद करीम तुंहिंजी शफ़ाअत जे करे मां उन जे गुनाहनि खे माफ़ कयो आहे तूं वञ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां ईअं करे पंहिंजा सभु जेके भी जहन्नम जी बाहि जे अंदर ओ अल्लाह जा बाना ख़ुशि नसीब आहे जो अल्लाह से तोखे असांखे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बणायो आहे अॼु तोखे हुजूर ते दुरूद नथो वणे न अॼु तोखे हुजूर जी सुन्नत नथी वणे अॼु तोखे हुजूर जा अहकाम नथा वणनि जेका हुजूर तालीम ॾिनी आहे मुंहिंजा बाना मां ए अल्लाह जा बाना माउ खे पंहिंजे बचे सां बि एतिरी मोहबत न आहे ख़ुदा जो कसम आहे जेका हुजूर पंहिंजे उम्मती सां मोहबत कई आहे तव्हां ॾिसो त सही जॾहिं अल्लाह ताला हुकुम फरमायो ए महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां हिजरत कयो मके खां मदीने जी तरफ़ हलिया वञो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके जा आलू अची करे काबतुल्लाह जे साम्हूं वेंदा ए काबा अल्लाह जो हुकुम थियो आहे हिजरत जो मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत कयां थो काबा ख़बर न आहे काबतुल्लाह खे मुखातब थी करे वरी ज़िंदगी में मुलाक़ात थिए या न थिए पर मां जेकॾहिं हलियो बि वञा ए काबा मां मोहम्मद जे उम्मत जी पारत थई एडो दिलबर शफीक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु असांखे हुजूर यादि ई न आहे न अॼु पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म खे ॿुधूं था अल्लाह जे रसूल जी का हदीस ॿुधूं था पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ॿुधूं था कोई तवजो कंहिं बि क़िस्म जो न आहे हिकु रिवायत जे अंदर अचे थो हिकु दफ़ा सहाबी फरमाईंदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये बयान फरमाईंदे चयो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो उम्मत जो तज़किरो कयो उन खां बाद में हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो उम्मत जो तज़किरो कयो ये तज़किरो कंदे कंदे वो आयत भी पढ़ियो इन तो अज़िबहुम फइन्नहुम इबादुक जेको हज़रत ईसा पंहिंजी क़ौम जे लाइ पंहिंजी उम्मत जे लाइ बयान फरमायो इन तो अज़िबहुम फइन्नहुम इबादुक व इन तग़फिर लहुम फइन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम अगर तू इन्हनि खे गुनाह अज़ाब ॾे तॾहिं बि तुंहिंजी मर्ज़ी आहे अगर इन्हनि खे माफ़ करे तॾहिं बि तुंहिंजी मर्ज़ी आहे छो त मुंहिंजा रब तूं अज़ीज़ ग़ालिब ऐं हकीम हिकमत वारो आहे तुंहिंजो हर फ़ैसिलो हिकमत या साहबी फरमाईंदा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई उम्मत जो हज़रत इब्राहीम हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो उम्मत जो तज़किरो कंदे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे यादि पंहिंजी उम्मत आई अल्लाह जे रसूल फरमायो अल्लाहुम्मा उम्मती ए अल्लाह मां मोहम्मद जी उम्मत जे मथां रहम फरमा ए अल्लाह मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबी फरमाईंदा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मां अश्को बहार गोड़ा वही आया हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोइन था हुजूर जे अखियुनि मां गोड़ा वही आया रब आसमान तां हज़रत जिब्राईल खे मोकिलियो ए जिब्राईल वञ हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चओ अना इन्ना सनुर्ज़ीका फी उम्मतिका वला नसूउक ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशान न थियो असां तव्हांखे तव्हांजी उम्मत जे बारे में राज़ी कंदासीं जीअं अवां चाहींदो तीअं कंदासीं अवांजी उम्मत तव्हांजे हुक्म जे मुताबिक़ गुज़ारे अवां जीअं हुकुम कंदो उअं ई थींदो मुंहिंजा भाउ उन मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अॼु तव्हां असांखे अमल वणनि ई कोन था पर हिकिड़ी रिवायत जे अंदरि अचे थो नेक माण्हू जी सोबत बि आख़िरत में कमु ॾींदी नेक माण्हू जी छा बाबा सोबत कॾहिं कॾहिं नेक माण्हू सां गॾिजी वियासीं कलमो पढ़ी आयासीं कॾहिं कंहिं नेक माण्हू सां वियासीं क़ुर मजीद जो जलसो हुयो था वञी करे क़ुर मजीद ॿुधी आयासीं कंहिं अल्लाह वारे जो ख़िताब ॿुधी आयासीं निमाज़ ते वियासीं पोइ जॾहिं अल्लाह ताला फ़ैसिलो फरमाईंदो जेके बि माण्हू जन्नत में पोइ जेके जन्नत वारा हूंदा न पोइ हिक ॿिए सां मिलंदा तज़किरो कंदा यार ही फलाणो जेको असांजो दोस्त अलहमदुलिल्लाह नमाज़ ते ईंदो हुयो उहो त असांखे हिते नज़र ई नथो अचे ख़बर न आहे हुनजे लाइ छा मामिलो थियो पोइ ॿियो दोस्त हुनखे चवंदो अदा पोइ अलाह वटि हिनजी भला सफ़ारिश छो न कई वञे अलाह खां दुआ छो न घुरूं हाणे ही जन्नती उहे दोस्त सभु गॾिजी करे अलाह जी बारगाह में सफ़ारिश कंदा ए असांजा रब तो त असांखे उहे नेमतूं ॾिनियूं आहिनि जो असां हुनजे क़ाबिल ई न हुयासीं
एरियूं नेमतूं असांजो फिलाणो दोस्त हुयो जेको दुनिया में असां सां गॾु हूंदो अॼु असांखे हितड़े नज़र नथो अचे मुंहिंजा रब अल्लाह ताला जे तरफ़ां हुकुम थींदो अवां जे उन दोस्त अमल सुठा न कया उनजे करे उनखे जहन्नम जी बाहि जे अंदरि साड़ियो विया अल्लाह रहम फरमा असांजे उन दोस्त जे मथां फरमाई तव्हां वञो अवां जी सिफारिश खे क़ाबिल क़बूल कयो आहे ईमान जे करे ख़ुदा उनजे चेहरे खे महफ़ूज़ रखंदो वेंदा वञी करे ॾिसंदा अरे फिलाणो असांजो दोस्त आहे जेको जहन्नम जी बाहि जे अंदरि साड़े थो हीअं आंगुर खणी करे उनजी सिफारिश कंदा अल्लाह उन मोमिन जी सिफारिश जे करे उनखे जहन्नम जी बाहि मां कढाए करे उनखे बि जन्नत अता फरमाईंदो हलो तव्हांजे दोस्त जे लाइ बि इहो ई मामिलो आहे पोइ उनखे हिकिड़े हौज़ जे मथां आंदो वेंदो उनखे वेंजारे वेंदो पाणी पीआरींदा उनजे जिस्म ते जेके सण जी जन्म जी बाहि जा निशानात वग़ैरह हूंदा उहे सभु जो सभु ख़तमु थींदा अल्लाह ताला फरमाईंदो वञो पाण फरमायो जॾहिं सभु माण्हू सिफारिश कंदा केरु केरु सिफारिश के फ़रिश्ता कंदा शफ़ातिल मलाइकतु व शफ़ाअन नबियुन व शफ़ाअल मोमिनून वलम यबक़ इल्ला अरहमुर राहिमीन सभिनी अंबिया सभिनी नबियन जेके बि सिफारिश करणी शफ़ाअत कयो हाणे ख़ुदा पंहिंजो अरहमुर राहिमीन बेमिसल हदीस पाक जे अंदर अचे थो पियो पंहिंजी मुठ खणी करे जहन्नम जी बाहि मां उनजी मिक़दार तव्हां असां अंदाज़ो कंहिं क़िस्म जो नथा लॻाए सघूं हीअं जहन्नम जी बाहि मां खणी करे उन्हनि सभिनी जे लाइ फ़ैसिलो फरमाईंदो जॾहिं उहे ॿाहिरि निकिरंदा ख़ासि क़िस्म जो हिकिड़ो हौज़ हूंदो उन हौज़ जे मथां जॾहिं ईंदा उहो पाणी जॾहिं पीअंदा ऐं इस्तेमालु कंदा उन पाणी पीअण जे करे ऐं इन हौज़ जे अंदरि दाख़िल थियण जे करे उन्हनि जे जिस्म ते जेके निशान हूंदा उहे ख़तमु थींदा उन्हनि सभिनी खे बि अल्लाह तबारक व तआला जन्नत अता फरमाईंदो फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो हूंदो उन्हनि जे गले जे अंदरि हिकिड़ो कंगण पाराए वेंदो जंहिंमां इहा शइ महसूसु थींदी त हीउ गुनाहगार हुयो हीउ ख़ताकार हुयो अल्लाह साईं ख़ासि हिनखे पंहिंजे फज़ुल सां हिकु रिवायत जे अंदरि अचे थो जेकॾहिं कंहिं माण्हू हिकिड़ो दफ़ो इख़लास जे करे पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह ॾाढा पढ़ो मूंसां गॾु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुंहिंजा अदा हिन दुनिया में इहो हिकिड़ो दफ़ो जेकॾहिं तो कलमो पढ़ियो आहे इख़लास सां न इंशाअल्लाह हिकिड़ो दफ़ो इन कलमे पढ़ण जे करे मोहम्मद करीम सां निस्बत जे करे ख़ुदा तोखे असांखे जन्नत अता फरमाए पर असां अमल उहे कयूं जेके अल्लाह असां खां घुरिया आहिनि जेको असांजो ऐं तुंहिंजो शान आहे हिकिड़ो माण्हू हुजे शान वारो वते ॿाहिरि गारियूं कढंदो बद अख़लाक़ी करे या ॿी का ॻाल्हि करे हर माण्हू चवंदो यार आहे त माशाअल्लाह सुठे ख़ानदान सां जो तालुक त पोइ हीउ बेअदबी वारो मामिलो छो थो करे हे गार गंद वारो मामिलो छो थो करे त जेकॾहिं अल्लाह साईं तोखे असांखे मक़ाम इहो अता फरमायो आहे जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बणायो आहे एॾे वॾे नबीअ जो तोखे असांखे उम्मती बणाए एॾो वॾो जेकॾहिं रब तोखे असांखे एज़ाज़ अता फरमाए त तोखे असांखे क़दुरु करणु ॻाल्हि सम्झ में आई आहे हाणे जन्नत जा मामलात मनाज़िर जन्नत में छा हूंदो छा न हूंदो ज़ुबान क़ासिर आहे इन मामलात मसाइल जे बयानु करण खां पर